कश्मीर खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल खालिक चाचड़ की रिपोर्ट मुताबिक एक हफ़्तो अॻु बिजली की तार में बाहि लॻण सबब शहर के मेन बस अड्डे वाले इलाइक़े में सड़ी वियल दुकान के मालिकनि पारां इंसाफ़ न थियण ते मीडिया आॾो वारसनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुन मीडिया आॾो दाहींदे चयो त पाड़े वारनि मुंहिंजे दुकान के अंदरां बिजली की लाइन छिकाए हलाइनि पिया, जंहिं ते मूं खेनि केतिराई भेरा मना कई त मुंहिंजो नुक़सानु थींदो। हुननि कन लाटार करे छॾी, जंहिंजो नतीजो उहो निकितो जो मुंहिंजो दुकान के बाहि वकोड़े वई ऐं बाहि लॻण सबब लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो। दुकान में पियल हज़ार रुपया रोक रक़म सड़ी वई। हुन चयो त वाक़े जी NC भी दाख़िल कराई आहे, पोइ बि हफ़्तो गुज़रण बावजूद पुलिस कुझु न करे सघी आहे। हुन चयो त रोज़ पोरियो करे पेट पालियूं था, वाहर कई वञे, न त तंग थी कोर्ट जो दरवाज़ो खड़काईंदासीं।